ज़िला सांगड़ जेको तेल सां गॾोगॾु ज़राअती दौलत सां मालामाल आहे। गुज़िरियल साल ज़िला सांगड़ में 3 लाख हेक्टेयर ते कणक जी पोखाई थी। बहितर पाणी जी फ़राहमी ऐं बहितर मौसम जे करे 35 मण खां वधीक पैदावार थी। पर सिंध गवर्नमेंट पारां कणक बाबति पॉलिसी न जोड़ण जे करे सांगड़ जे सरकारी गोदामनि में हिन महिल बि 12 लाख खां वधीक कणक जी बोरियूं पयूं आहिनि। पर हिन साल बहितर मौसम ऐं बहितर ज़रिए पाणी जे करे 3 लाख खां वधीक हेक्टेयर ते कणक जी पोखाई थी आहे। उमेद कजे थी त हिन साल जे मौसम बहितर रहियो त इंशाअल्लाह ताला सांगड़ ज़िले में 35 मन फ़ी एकड़ जे हिसाब सां कणक जी पैदावार थींदी। पर हुकूमत सिंध पारां कणक जी बाबति पॉलिसी न जोड़ण जे करे आबादगारनि खे थी सघे थो हिन साल बि ज़रिए पॉलिसी न थियण जे करे नुक़सानु थिए ऐं बादाना सियासत बि हले। इन हवाले सां उमेद कजे थी त बहितर पॉलिसी ज़िलो सांगड़ जेको तेल ऐं गैस जी दौलत सां मालामाल आहे। सांगड़ में गुज़िरियल साल 2 सालनि खां सरकारी गोदामनि में हिन महिल बि 12 लाख खां वधीक कणक जी बोरियूं पयूं आहिनि। सिंध गवर्नमेंट पारां ज़रिए पॉलिसी न ॾियण जे करे अञा ताईं उनजी विरासत शुरू न थी सघी आहे। पर ॿिए पासे हिन साल बि बहितर ज़रिए मौसम जे करे ऐं पाणी जी तक़सीम जी बहितर विरासत जे करे हिन साल बि सांगड़ में तक़रीबन 3 लाख खां वधीक हेक्टेयर ते कणक जी पोख थी आहे। उमेद कजे थी त बहितर मौसम रहियो ऐं ज़रिए पाणी जी तक़सीम बहितर रही त हिन साल बि 35 मन फ़ी एकड़ जे हिसाब सां कणक जी पैदावार थींदी। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध गवर्नमेंट खे बादाना सियासत ऐं आबादगारनि लाइ बहितर पॉलिसी जोड़नी पवंदी ताकी आबादगारनि खे वधि में वधि फ़ाइदो हासिलु करे सघे। कैमरामैन अज़ीज़ अहमद ख़ान सां गॾु सांगड़ खां इशफाक़।